अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम डोहारी केर सां गॾु आऊं आहियां अवां जो मेज़बान मुश्ताक सरकी। नाज़रीन, हिन प्रोग्राम वसीले कोशिश हूंदी आहे त मुआशरे में थींदड़ नंढनि वॾनि ॾोहनि खे बेनकाब करे उन्हनि में मुलविस ॾोहारियुनि जी निशानदेही कजे। मुआशरे में नंढो ॾोह हुजे या वॾो, उहो आम शहरनि लाइ तमामु घणो तकलीफ़ जो सबबु बणिजे थो ऐं कोशिश हुजे थी त ॾोहनि खे बेनकाब करे उन्हनि पुठियां लिकियल अंसरनि खे ॻोल्हे ऐं पुलिस तोड़े ॿियनि इदारनि ताईं उहे शयूं पहुचाइजनि जेके अवाम लाइ नासुर बणियल आहिनि। सो अॼोके हिन प्रोग्राम में ॻाल्हि कबी साल 2014 जे महीने फेबरवरी ऐं मार्च जी, जंहिंमें गुलशन इकबाल डिवीज़न जे मुख़्तलिफ़ थाणनि में ॾोहका पखेड़ींदड़ सीरियल टारगेट किलर ख़ालिद ज़फ़र आम शहरनि ख़ासि तौर ते दुकानदारनि लाइ तमामु घणी दहशत जी अलामत बणियल हो। जीअं उन सीरियल टारगेट किलर जूं कार्रवाई वधियूं त पुलिस लाइ बि पिणु वॾा चैलेंज पैदा थी विया ऐं आख़िरकार गुलशन डिवीज़न जी पुलिस मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॾींहुं राति हिकु करे पंहिंजी टीम समेत उन ख़तरनाक दहशतगर्द खे गिरफ़्तार करण में कामयाब वई। शुरूआती इतलान मूजिबि गिरफ़्तार जवाबदार ख़ालिद ज़फ़र ग्रेजुएट आहे ऐं हू पढ़ियल लिखियल फैमिली सां तालुक़ रखे थो। पुलिस जी शुरूआती जांच में ॾोहारी इंकशाफ कया आहिनि त हुन वालदेन जे रवैये सबबु ॾोहनि जी दुनिया में क़दम रखियो। न सिर्फ़ एतिरो पर हुन जा पंहिंजा मशग़िला ऐं हॉबीज़ बि आहिनि। गिरफ़्तार जवाबदार सिंध टीवी न्यूज़ सां पहिरियों भेरो ऑन रिकॉर्ड ॻाल्हि ॿोल कंदे अहम इंकशाफ कया आहिनि। संदसि चवणु आहे त वालिद जे रवैये सबबु हुन ॾोहनि जी दुनिया में क़दम रखियो। कराची जे हिकु पुर आसाइश गेस्ट हाउस में ज़िंदगी गुज़ारींदड़ टारगेट किलर छा थो चए, अचो त हिन वीडियो लिंक में ॾिसूं। सिंध टीवी न्यूज़ जी स्क्रीन ते नज़र ईंदड़ ही शख्स ख़ालिद ज़फ़र आहे। हू कराची यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट ऐं शिकिल में पढ़ियल लिखियल ऑफिसर लॻंदो आहे, पर संदसि कमु आहे आम माण्हुनि खे मारणु। पैसनि में खेसि सभ खां वॾा नोट तमामु घणा पसंदि आहिनि। पढ़ियल लिखियल ऐं स्कूल टीचर सां शादी कयई, जंहिंमां खेसि 2.5 सालनि जो पुटु पिणु आहे। ग्रेजुएट सीरियल किलर खे शाइरनि में फैज़ अहमद फैज़ ऐं अहमद फराज पसंदि आहिनि। मौसीकी में हू जगजीत खे तमामु घणो पसंदि करे थो। पहिरियों भेरो सिंध टीवी न्यूज़ सां ख़तरनाक सीरियल किलर पंहिंजे ॾोहनि जे सफ़र जी दास्तान बयानु कंदे ॿुधायो आहे त वालिद जे रवैये सबबु हुन ॾोहनि जी दुनिया में क़दम रखियो। अकेले सिर हू राति जे पहर में गुलिस्तान जोर, गुलशन इकबाल ऐं ॿियनि इलाक़नि में मेडिकल ऐं जनरल स्टोर तां फुर करे बग़ैर कंहिं मज़ामत जे आम माण्हुनि खे क़त्ल कंदो हो। कराची जे हिकु गेस्ट हाउस में पुर आसाइश ज़िंदगी गुज़ारींदड़ सीरियल किलर वधीक ॿुधाए थो त मेरे प्रॉब्लम जो थे वो दिन ब दिन अराइज करते जा रहे थे। मेरे पास इतने पैसे, और दूसरी बात जो आप ये बात कर रहे हैं कि चंद टकों के बस आपने अपना इंटरव्यू शुरू किया है, बात जब टकों की नहीं है। मेरा चूंकि कोई क्रिमिनल बैकग्राउंड नहीं था या मेरे पास कोई गैंग तो था नहीं भाई कि मैं एक डकैती मारता बैंक के अंदर और बस चुप होके बैठ गया। मेरे चूंकि हालात दिन ब दिन खराब हो रहे थे। पैसे अगर आप सिर्फ गन निकालते या अगर आप फायर भी मार दें तो लोग पैसे नहीं देते। मुझे बर्बाद करने वाले मेरे अपने माँ बाप हैं। उनको भी नहीं मारा इसलिए कि वो लोग अपना बल्कि हमें किक मार के भाग गए। मेरा जो मेन था वो था अफसाना। सीरियल किलर ख़ालिद ज़फ़र जूं वारदातूं जॾहिं वधण लॻियूं त उन सबबु ख़ौफ़ अचां गुलिस्तान जोहर, गुलशन इकबाल ऐं ॿियनि इलाक़नि जा दुकानदार वक़्त खां अॻु पंहिंजा दुकान ऐं कारोबार बंदि करण लाइ मजबूर थी पिया। ॾोहारी जी गिरफ़्तारी हज जी पुलिस लाइ तमामु वॾो चैलेंज बणिजी वई ऐं आख़िरकार अज़ीज़ भट्टी थाणे जे SHO ऐं SP गुलशन इकबाल जी ॾींहुं राति जी महिनत खां पोइ उहो ख़तरनाक सीरियल किलर गिरफ़्तार थी चुको आहे। शॉर्टकट वसीले रातों रात अमीर तरीन शख्स बणजण जा ख्वाब ॾिसंदड़ सीरियल किलर ख़ालिद ज़फ़र अमीर तरीन शख्स त न बणिजी सघियो, पर संदसि कयल गुनाहनि जी सज़ा हिन वक़्तु संदसि घरवारी ऐं मासूम ॿारड़ो भोॻे रहिया आहिनि। संदसि कयल कुदन कमनि खां पोइ हू त जेल हलियो वियो, पर उन जे पुठियां समूरो ख़ानदान तबाह बर्बाद थी वियो आहे। जी नाज़रीन, अवां वीडियो लिंक ते टारगेट किलर ख़ालिद ज़फ़र जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, जंहिंखे शाइरनि में फैज़ अहमद फैज़ ऐं ॿिया पसंदि आहिनि, जॾहिं त हू तनाई में जगजीत जी ग़ज़ल ॿुधण खे तरजीह ॾिए थो। ग्रेजुएट टारगेट किलर ॿुधायो त हू मजबूरनि सबबु हिन दुनिया में दाख़िल थियो आहे, पर उन में केतिरी सचाई आहे इन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासूं उन ख़तरनाक टारगेट किलर खे गिरफ़्तार कंदड़ उन टीम जे सरबराह SP गुलशन इकबाल सां, जंहिं ॾींहुं राति हिकु करे
उन सीरियल किलर खे गिरफ़्तार करण में कामयाबी माणी ऐं गॾोगॾु जेका माण्हुनि में अनरेस्ट हुई, ख़ासि तौर ते जॾहिं गुलिस्तान जोहरा इलाइक़े जी ॻाल्हि कबी जिते हू तक़रीबन 3 मर्डर करे चुको आहे। मजमूई तौर ते हुन सीरियल टारगेट किलर 6 माण्हुनि जूं हयातियूं खसियूं ऐं 18 माण्हुनि खे ज़ख़्मी कयो। न सिर्फ़ एतिरो पर जेका दहशत जी अलामत बणियल उन जी गाॾी लियाना हुई उहा बि क्लिफ्टन इलाइक़े मां फुर थियल हुई। इन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासूं उन सीरियल टारगेट किलर खे गिरफ़्तार कंदड़ SP गुलशन डिवीज़न तनवीर अहमद तुनियो साहब सां, जेको कुझु देरि में असांखे स्टूडियो में ज्वाइन कंदो। पर उन जी ॻाल्हि ॿोल खां अॻु हिते वक़्तु थियो आहे हिकु ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। ॻाल्हि ॿोल कयूं पिया गुलिस्तान जोहर ऐं गुलशन इकबाल जे मुख़्तलिफ़ थाननि में दहशत जी अलामत बणियल सीरियल टारगेट किलर ख़ालिद ज़फ़र जी, जंहिंखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस उन जी रैकी करे आख़िरकार गिरफ़्तार कए। यकीनन जंहिं ज़िले में या जंहिं डिवीज़न में नंढो या वॾो क्राइम थिए उन ज़िले जे उन डिवीज़न जे पुलिस सरबराह मथां वॾियूं ज़िम्मेवारियूं हुजनि थियूं ऐं उहो ॾुआरी ख़्वाह नंढो हुजे या वॾो हुजे कंहिं चैलेंज खां घटि न हूंदो। उन ॾुआरी जी गिरफ़्तारी कीअं अमल में आई, इन बाबति असांखे स्टूडियो में ज्वाइन कयो आहे SP गुलशन डिवीज़न तनवीर अहमद तुनियो साहब, जंहिंखां पुछूं था त उन ख़तरनाक सीरियल किलर खे आख़िर पुलिस कीअं गिरफ़्तार कयो। अस्सलाम वालेकुम साईं, महिरबानी तव्हां असांखे ज्वाइन कयो। सभ खां पहिरियां त पुलिस ते तमामु घणी हिकिड़ी मनफ़ी तनक़ीद बि थींदी रहे थी ऐं तव्हां ते आङुरियूं बि खजंदियूं आहिनि त पुलिस उहो तहफ़ुज़ अवाम खे फराहम नाहे कयो जेको करणु घुरिजे। ताज़ो जेको तव्हांजी पहिरियां त नई पोस्टिंग आहे, सॼी सिंध में पहिरीं पोस्टिंग आहे, इन खां पहिरियां तव्हां रहीम यार ख़ान रहा। हिन वक़्तु जेको तव्हां डिवीज़न आहे जंहिंजा तव्हां SP आहे गुलशन इकबाल डिवीज़न, इहो तमामु कॉम्प्लिकेटेड आहे। 8 थाणा तव्हां डील था कयो, 8 में क्राइम रेट निस्बतन ॾिसिजे त तमामु घणो हाईएस्ट रहियो आहे। हाणे तव्हां जेके एफर्ट्स आहिनि, ख़ासि करे जीअं तव्हांजी जॉइनिंग थी फेबरवरी मार्च 2014 में, जेको तमामु घणो चैलेंज तव्हां लाइ त उहो सीरियल टारगेट किलर जे वॾी हिकिड़ी दहशत पखेड़ी पंहिंजे क्राइम वसीले। उन लाइ इहो मशहूरु हुयो त हू जीअं कंहिं मेडिकल स्टोर या सुपर स्टोर ते राति जे ऊंधाई में दाख़िल थींदो त सभ खां पहिरियां जेका मुतालबो डिमांड कंदो त बड़े नोट निकालो। जॾहिं हुनखे वॾा नोट मिलंदा बि आहे त उहो पोस्ट जेको आहे रिकवरी माण्हुनि खे सरेआम गोलियूं हणी 6-6, 7-7 गोलियूं हणी उते हुनजी हयाती खसींदो हुयो। सभ खां पहिरियां ॿुधायो त इहे एतिरा उन क्राइम कीअं कया, मजमूई तौर ते केतिरा उन मर्डर कया, केतिरा माण्हू ज़ख़्मी कया, हुनजी गिरफ़्तारी अमल में कीअं आई। सभ खां पहिरियों त मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हीउ जेको सीरियल किलर आहे इहो न सिर्फ़ु 2014 में बल्कि हिन 2012 में 2013 में बि जेको आहे क्राइम कयो ऐं इतफ़ाक़ सां हिकिड़ो दफ़ो हीउ जेको आहे 2012 में पकड़िजी पियो। और उन खां बाद जॾहिं हीउ 7 ॾींहंनि खां पोइ जॾहिं हीउ बेल ते रिलीज़ थियो त उन खां बाद में हिन जेका दहशत फैलाई अची करे ऐं हिन मुख़्तलिफ़ थाणनि में ख़ुसूसी तौर ते गुलिस्तान जोहर में, गुलशन इकबाल में, न्यू टाउन, अज़ीज़ भट्टी जे हदूद में मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जेको आहे हीउ हिट कंदो रहियो। ऐं हिन जी जेका टोटल एक्शन हूंदो हुओ राति जो तक़रीबन 1 खां जेको आहे 2 जे दरमियान 3 बजे ताईं जेको आहे हीउ कमु कंदो, उन खां बाद में हीउ हले वेंदो हुयो। हाणे जेको हिन जो बेसिक क्लू इहो असांखे सिर्फ़ु हिकिड़ो ई हुयो, उहो इहो हुयो त हीअं हिकिड़ी लियाना गाॾी इस्तेमालु करे रहियो आहे। रजिस्ट्रेशन ऑफिस मां असां लियाना गाॾियुनि जो रिकॉर्ड कढायोसीं त 1000 खां मथे गाॾियूं आहिनि, 1000 ऐं कुझु गाॾियूं जेके सिंध में टोटल रजिस्टर थियल आहिनि। उन्हनि मां जेका डार्क कलर जी जेका गाॾी हुई, उहे जॾहिं मूं उन्हनि जी प्रोफाइलिंग ठाही त उहे तक़रीबन 400 गाॾियूं हुयूं जेके सिल्वर कलर जी हुयूं, डार्क कलर जी हुयूं। उन खां बाद में जॾहिं उनजे असां एड्रेसिस ते चेक कराइणु शुरू कयोसीं त असांखे काफ़ी मदद मिली। कुझु इंटीरियर में गाॾियूं हली रहियूं, कुझु कराची में हली रहियूं, पर जेको असांखे बुनियादी क्लू मिलियो उहो हितां मिलियो त असीं राति जे टाइम ते, छो त हिन एॾी किलिंग कई हुई जो माण्हू ख़ौफ़ हिरास जो शिकार हुया ऐं असांखे पंहिंजे सीनियर्स जे तरफ़ खां इहा हिकिड़ी इंस्ट्रक्शन हुई त हीअ राति जो 12 बजे दुकान जेको आहे सभु बंदि कराए छॾनि त जीअं जेसिताईं अरेस्ट न थिए। दुकाननि बंदि कराइण जे दौरान ई राति जे टाइम ते इतफ़ाक़ सां हिकिड़ो माण्हू मिली वियो जंहिं असांखे हिकिड़ो क्लू ॾिनो, जंहिं इहा ॻाल्हि कई त तव्हां हीअ दुकान त बंदि करे रहिया आहियो, पर अहिड़ो हिकिड़े क़िस्म जो माण्हू जेको शायदि को ज़हनी मरीज़ आहे जंहिं ख़ामखा जी फायरिंग 2012 में बि असांजे होटल जे मथां कई हुई। उतां खां असांखे हिकिड़ो क्लू मिलियो। उतां खां पोइ थाणे ते आयासीं। 2012 जूं तक़रीबन जेके बि FIRs हुयूं अज़ीज़ भट्टी थाणे जूं, उहो जॾहिं खोलियूंसीं उन्हनि मां असांखे हिकिड़ी FIR मिली जंहिंमें हिकिड़ो मुलज़िम अरेस्ट थियो हुयो। उन मुलज़िम जॾहिं अरेस्ट थियल हो त उनजी हिकिड़ी नंढड़ी
फोटोग्राफ जेको आहे इतफ़ाक़ सां उहा थाणे जे रिकॉर्ड में रहिजी वई सीआरओ में न थाणे जे रिकॉर्ड में रहिजी वई जॾहिं थाणे जे रिकॉर्ड खे असां उतां उनखे वठी करे हलियासीं हिकिड़ी असांजी पहिरियों फस्ट जेका असांखे क्लू हुयो जॾहिं असां उनखे वठी करे हलियासीं पोइ असांखे उतां हिनजी एड्रेस ख़बर पई एड्रेस जेका आहे उन्हनि ॿुधाई हुई असांखे मुबीना टाउन आहे मुंहिंजे थाणे जी हदूद में हिकिड़ी फ्लैट्स ते वियासीं उन्हनि ॿुधायो त हीउ माण्हू जेको आहे 1.5 साल अॻु हितां शिफ्ट थी चुको आहे उनखां बाद में जॾहिं असां उन मालिक खे मकान सां मिलियासीं उन ॿुधायो त जेको हीअ डील की कराई हुई त हिन कंहिं हिकिड़ी स्टेट एजेंसी वारे कंहिं कराई हुई स्टेट एजेंसी वारे वियासीं उनखां असां हुनजो डॉक्यूमेंट्स वरिता थी डॉक्यूमेंट्स वठण में हुन असांखे हिकिड़ो शनाख़्ती कार्ड ॾिनो जॾहिं शनाख़्ती कार्ड ॾिनो उन असांखां शनाख़्ती कार्ड खां पोइ असां हुनजो शनाख़्ती कार्ड खणी करे ऐं थाणे जे रिकॉर्ड मां जेको फोटोग्राफ खणी करे असां उन्हनि खे शनाख़्त करायोसीं उन्हनि माण्हुनि खे त बाबा हीउ ॾिसो हीउ माण्हू त न आहे तव्हां जॾहिं असां हुनखे शनाख़्त करायोसीं त उन्हनि मां माण्हुनि खे 60-70% त यकीन हुयो पर छो त एॾो हिकिड़ो दहशत सां हिन हिकिड़ी वारदात कई आहे त माण्हुनि खे हुनजो चहिरो बि शायदि यादि न हो दहशत जे करे उनखां बाद में कुझु माण्हुनि चयो ठीकु आहे 70-80% मैचिंग थी उनखां पोइ बाद में असीं हिकिड़ी जॻह ते रेड कयोसीं उन मां असांखे हिकिड़ो PTCL जो हिकिड़ो बिल मिलियो PTCL जे बिल मिलण खां पोइ असां हुन ते कमु कयोसीं ऐं अल्टीमेटली ही वॉज अरेस्टेड कराची पूरी में हिन वारदात कयूं इहो न आहे त सिर्फ़ु गुलशन इक़बाल में तमामु कराची में हिन वारदात कयूं डिफेंस में जेका हिन जी गाॾी लियाना आहे इहा बेसिकली हिकिड़ी स्नैच्ड व्हीकल हुई जॾहिं हिकिड़ी छोकिरी ऐं हुनजी वालदा वञी रही हुई कंहिं जॻह ते त उनखां स्नैच कयूं स्नैचिंग दौरान उनखे जॾहिं फायरिंग थी हुनजे मथां छोकिरी जे मथां त उहा हिकिड़ी परमनेंटली डिसेबल्ड थी वई जेको आहे त हिन वॾा ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कयूं ऐं अल्टीमेटली ही वॉज अरेस्टेड जो आहे असां जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ी जेका सिंबॉलिक हिनजी टेरर जी हिकिड़ी शइ गाॾी बि लियाना त ही छा एॾो अनस्किल्ड क्रिमिनल हुयो जो हर वारदात में उहा गाॾी पे इस्तेमालु कई ऐं हिनखे हिकिड़ी टोपी जेका हुई या कैप उहा हिन जी अलामत बणियल हुई त छा तव्हांजे जेके एक्सपर्टीज़ आहिनि पंहिंजूं त ही इंटेंशनली उहा गाॾी इस्तेमालु करे रहियो हुयो ऐं उहो जेको गेटअप आहे कार में चेंजिंग न हुई वाट ही वांटेड टू डू करणु छा पियो चाहे हुन शइ ॾिसो न जेको बि क्रिमिनल हूंदो आहे मुजरिम हूंदो आहे हुनखे ॿिनि शयुनि जी लाज़मी ज़रूरत हूंदी आहे हिकिड़ो हूंदो आहे हुनखे वेपन ऐं ॿी जेका हूंदी आहे हुनजी गाॾी या मोटरसाइकिल जेका आहे हाणे हिनखे ट्रांसपोर्ट त खपंदी अगरि कंहिं माण्हू खे मारे ही पंधु त काॾे वञण लाइ तयारु बि न हूंदो न हुई वञी सघे पियो इन जे करे हिनखे जेका मीन्स ऑफ ट्रांसपोर्ट हुई उहा लियाना हुई जेका मुंहिंजी पंहिंजी असेसमेंट आहे त ही शायदि पंहिंजे नाले खे एतिरे दहशत वारो फैलाइण करे माण्हुनि खां थी सघे थो त अॻिते हली करे भतो जी जेको आहे डिमांड करे हा छो त इन स्टेज ते पहुची न सघियो हिन हेॾा मर्डर कया हेॾो मशहूरु फेमस थी वियो हर माण्हू हिन खां डिॼी रहियो ऐं अञा त उहा स्टेज कोन आई भते वठण जी पर शायदि हीअ एतिरी दहशत जी अलामत बणिजी चुको हो जो अगरि कंहिंखे फ़ोन करे कंहिंखे भते जी कॉल करे हिन खां घुरे हा त शायदि हुनखां हीअ जेको आहे माण्हू हुनखे भतो ॾेई छॾे सघनि पिया बुनियादी मक़सदु हिन जे पोयां इहो ही वॉन्टेड टू क्रिएट अ माफ़िया हिकिड़ी माफ़िया क्रिएट करणु चाहे पोइ पर उहो उन माफ़िया में फ़िलहालु ही मेंबर अकेलो हुयो माफ़िया लाज़मी न आहे त घणनि मेंबर जी हुजे पर हिन अकेले एॾी दहशत फैलाए छॾी हुई जो ही वॉज इक्वल टू बराबरि हुयो कंहिं माफ़िया जी मुंहिंजे हिसाब सां शायदि हिन दहशत जेका आहे फैलाइण जे पोयां जेको आहे इहो ई कारण हूंदो त जीअं मां हिकिड़ी माफ़िया थां भई माण्हू खां मां भतो वठां तव्हां सां शुरूआती जांच बि कई इंकशाफ बि तव्हां जाॻियो आहे ऐं हू बज़ाते ख़ुदि जेको आहे गेटअप मां या पंहिंजे बिहेवियर मां या पार्लेंस जेको हुनजो लहजो आहे उहो एजुकेटेड फैमिली सां बिलोंग करे थो हुनजे वालिद बाबति ॿुधाए पियो त सुठो एस्टेब्लिश फैमिली आहे हुनजी वाइफ जेका आहे सुठे स्कूल में टीचर आहे हुन नंढड़ो 2.5 साल जो ॿार बि आहे ऐं असां वटि जेके इतला आहिनि त हू इन सॼी वारदातुनि जे बावजूदि हिकु जेको लग्जरियस लाइफ जंहिं कंहिं माण्हू जी हूंदी आहे हिकिड़े पुरासाइश जेको गेस्ट हाउस हुयो उन में गुज़ारे पियो तव्हां सां शुरूआती जांच में हुन छा ॿुधायो हुनजो सबबु छा हुयो हिन दुनिया में क़दम रखण जो ॾिसो जेका हू जस्टिफिकेशन पेश करे रहियो आहे त मूं वटि खाइण जो लाइ कुझु बि न हो हाणे जंहिं माण्हू खे खाइण लाइ बि कुझु न हो उहो हिकु अहिड़े गेस्ट हाउस में रही रहियो हो जंहिंजी मंथली जेको आहे किरायो जेको आहे 60,000 हुयो हीउ हिकिड़ो स्पॉइल्ड चाइल्ड हुयो नंढपण में हिनखे आसाइशूं मिलियूं पैसो आयो वालदेन जी तरफ़ खां हिनखे पैसा मिलंदा रहिया पैसनि मिलण खां बाद में हिनखे एॾियूं आसाइशुनि जो हीउ आदी थी पियो त हीउ त हिकिड़ो जीअं हॾ हराम माण्हू थींदा आहिनि अहिड़े क़िस्म जो माण्हू हुयो ऐं हिन जेका प्ली वरिती आहे त मुंहिंजी फैमिली सां मुंहिंजा तालुकात सही न हुआ बल्कि शयूं जेके आहिनि उहे अदरवाइज़ आहिनि हिन जे फादर हिन जी तमामु घणी सपोर्ट कई हीउ पंहिंजे फादर सां विढ़ंदो रहियो आहे नंबर 1 नंबर 2 हिन जी जेका लाइफ हुई उहा हिकिड़ी लग्ज़रियस लाइफ हुई
पर ॾिसो न असांजे सिंधी मुआशिरे में तव्हांखे हज़ारे अहिड़ा माण्हू मिलंदा जेके ॾींहं जो 100 रुपयो 200 रुपया कमाए घर जॾहिं वञनि था पोइ इन हू पाण खे कॾहिं बि उहो जस्टिफाई नथा करे सघनि त असां उन्हनि 100 ॿिनि ॾींहं कमाई जेके असां माण्हुनि खे मारियूं क़त्लेआम कयूं माण्हुनि में दहशत फैलायूं इहा जेका इन जी जस्टिफिकेशन इहा ग़लति थी हीअ आसाइश जो पलियल हुयो ऐं हिनखे आसाइश खपंदी ज़िंदगी में ईज़ी मनी अची सघे पई आसानी सां हिनखे इन करे हिन जो कमु कयो असां मजमूई तौर ते जेका बि परसेप्शन रही आहे क्राइम जी या क्रिमिनल जी उनमें कोशिशि हूंदी आहे क्रिमिनल जी त हू रॉबरी वाइल्ड रॉबरी को फायर न थिए को रेजिस्टेंस न थिए हुनजो मक़सदु न पैसा वठणु जॾहिं हिनखे पैसा हिनखे वॾा नोट बि पसंदि हुया हिनखे वॾा नोट बि मिलनि पिया त पोइ हिन जे मारण जो सबबु ई छा थो ॿुधाए त माण्हुनि खे छो बेगुनाह क़त्ल कई मां तव्हांखे ॿुधायां त हिन जो जेको बुनियादी रीज़न आहे हीअ पाण खे केॾो बि जस्टिफाई करे पर मां जेको हिनखे इन्वेस्टिगेट कयो आहे हीअ बेसिकली हिकिड़ी माफ़िया क्रिएट करणु चाहे पियो ऐं हीअ माण्हुनि जे दिलनि में एॾो ख़ौफ़ पैदा करणु चाहे पियो जंहिंसां हिन जेका डकैती थी आसान थी वञे अगरि हीअ ॾियारे बि वञे भले हिन वटि वेपन हुजे या न हुजे हीअ जस्ट कंहिं दुकान ते सिर्फ़ु हीअ जस्ट हलियो वञे हा ऐं माण्हू हुनखे सभु कुझु पियूं कढी ॾियनि हिन जो बुनियादी रीज़न जेको आहे मारणे जे पोयां माफ़िया क्रिएट करणु अॻिते हली करे भते जे लाइ माण्हू खे कॉलियूं करणु ऐं डकैती में आसानी पैदा करण लाइ हीअ सभु कुझु करे रहियो अच्छा हुनजी वाइफ सां को तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी या उन बाबति को पतो आहे त वाज शी फेमिलियर टू हिज क्राइम रिकॉर्ड जी हाँ हुनखे जॾहिं पहिरीं हिन जी बेल थी हुई 2012 में जॾहिं हीअ हिकिड़े फायरिंग इंसिडेंट में उते बि हू डकैती करे रहियो 2012 में त हिन जी जेका बेल ग्रांट कई वई उहा हुनजी वाइफ जे तरफ़ खां ई कई वई वाइफ एफर्ट्स वरितियूं ऐं श्योरिटी बि हिन जी जेका वाइफ हुई जेका त उहो वाइफ खे नॉलेज बिल्कुलु हुई ऐं एसोसिएट इन क्राइम इन हवाले सां न ई जो हू गॾु न ईंदी बट शी हैड द नॉलेज हुनखे इन ॻाल्हि जी ख़बर हुई त हीअ जेको क्राइम करे रहियो आहे इन इशू ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं पर हिते वक़्तु आहे ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन ॻाल्हि ॿोल कयूं पिया गुलिस्तान जौहर ऐं गुलशन इकबाल जे मुख़्तलिफ़ थाननि में दहशत जी अलामत बणियल सीरियल टारगेट किलर ख़ालिद ज़फ़र जी जंहिंखे पुलिस उनजी रैकी करे आख़िरकार गिरफ़्तार कए अच्छा इनजी जेका सेकंड लास्ट वारदात हुई गुलिस्तान जो शाहरा फैसल थाने में थी जिते हिकिड़ो सिंधी दुकानदार हुयो शाहदाद कोट जो लाड़काणे जो शेख ॿ भाइर हुया उन्हनि खे हिट कयो जंहिंमें हिकिड़ो एक्सपायर थियो ॿियो इंजर्ड आहे क्रिटिकली अच्छा परसेप्शन मजमूई तौर हिन जी वारदात पोस्ट जेका वारदात क्रिएट पे थिए त शाहिद को लसानी ग्रुप आहे जेको गुलिस्तान जौहर में 60 सैकड़ो जेका बिज़नेस ग्रिप आहे सिंधियुनि जी आहे उन्हनि खे उतां माइग्रेट कराए फोर्सफुली भॼाइणु चाहे थो सम्झो था त अहिड़ी का पॉलिटिकल एफिलेशन हिन जी हुई या उन पुठियां जेके अंसर हुया या जेके परसेप्शन क्रिएट पे थिए त वाक़ई उन जे पोयां का अहिड़ो पॉलिटिकल बैकिंग हुई या न इंडिविजुअल एक्ट हुयो न इंडिविजुअल एक्ट हुयो ऐं हिन न सिर्फ़ु गुलिस्तान जौहर में वारदात कई बल्कि हिन क्लिफ्टन में डिफेंस में न्यू टाउन अज़ीज़ भट्टी जी उहे एरिया आहिनि जिते न सिर्फ़ु सिंधी आबादी रहे थी पर उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी बि जेको आहे उते रहनि पिया उन एरिया में बि हीअ वारदात कंदो रहियो आहे हिननि जी पोयां लिसानियत न हुई बसि हीअ मेडिकल स्टोरनि खे इन करे शायदि ज़्यादा हिट कंदो हुयो जो उहो राति जो देरि ताईं खुलियल हूंदा हुया ट्रैफिक न हूंदी हुई भॼण में आसानी हूंदी हुई इन करे हिननि खे कंदो रहियो आहे अच्छा इन जी भला पोस्ट अरेस्टेशन जेका सूरत हाल हाणे माण्हुनि में जेको कंफर्ट लेवल आहे उहो इंक्रीज़ थियो आहे तव्हांखे को पॉज़िटिव फीडबैक आयो आहे जी हा बिल्कुलु असां सां जेके बि माण्हू मिली रहिया आहिनि उहे दे आर वेरी हैप्पी ऐं ॾिसो न हिननि जो बिज़नेस जेको आहे कराची में राति जो लेट नाइट ताईं हलंदो रहियो हुयो माण्हू हिते देरि सां निकिरण जी आदी आहे असां बाय फोर्स हुननि खे बंदि कराईंदा हुयासीं हुनजो बिज़नेस लॉस थी रहियो ऐं इन खां अलावा हुनखे हिकिड़ो ख़ौफ़ बि हुयो हाणे हुनजो ख़ौफ़ ख़तमु थी वियो आहे हुनजी बिज़नेस बि ज़्यादा हू लेट नाइट हाणे 2, 2:30, 3 बजे ताईं ऐं दुकान खुलियल आहिनि हर जॻह ते जिते जिते पर बंदि थी वेंदा हाणे 12 बजे ओके विश यू गुड लक फॉर दिस सक्सेसफुल केस हाणे भला जेकॾहिं मजमूई तौर ते तव्हांजे 8 थाननि जे क्राइम रेट जी ॻाल्हि कजे त उहो को अहिड़ो ख़ासि डिक्रीज़ त न थियो आहे डिस्पाइट तव्हांजो डे नाइट एफर्ट्स बि आहिनि उनजा मेन सबब कहिड़ा आहिनि ॾींहुं राति माण्हुनि खां पुरू थियनि थियूं मर्डर्स थियनि था माफ़ियाऊं जेके आहिनि ड्रग माफ़िया लैंड माफ़िया या स्ट्रीट क्रिमिनल्स थोरे एक्सटॉर्शनिस्ट जेके बि आहिनि तव्हांजे डिवीजन में तमामु घणा आहिनि उन्हनि ते ज़ाब्ते आणण जूं कोशिशुनि बावजूदि माण्हुनि ताईं रिलीफ छो नथो पहुचे असल ॻाल्हि इहा आहे त सभ खां पहिरियों मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त असां वटि जेको कानून ठहियलु आहे जंहिंखे पाकिस्तान पेनल कोड चइबो आहे उहो 1800 में अंग्रेज़नि जे टाइम में ठहियलु हुयो जंहिं टाइम ते न हताखोरी हूंदी हुई न उन टाइम ते स्ट्रीट क्राइम हूंदो हो न उन टाइम ते गाॾी हूंदी हुई न उन टाइम ते मोटरसाइकिल हूंदी हुई
कानून जेको असांजो काफ़ी पुराणो थी वियो आहे। गवर्नमेंट विच में कुझु अहिड़ा लॉज़ बि आणींदी आहे जेके स्ट्रीट क्राइम खे काउंटर करण जे लाइ, पताखोरी खे काउंटर करण लाइ, पर मां सम्झां थो अञा बि कानूननि में कुझु अहिड़ियूं गुंजाइशूं, अहिड़ा लुकुनाज़ आहिनि जंहिंजे करे जेके असीं मुजरिम पकिड़े जेलनि में मोकिलियूं था, फॉर सम रीज़न, असां मां न कंहिंखे ब्लेम नथो कयां त हिन में पुलिस जो ॾोह आहे या असांजी प्रोसिक्यूशन जो ॾोह आहे या कंहिं ॿिए इदारे जो ॾोह आहे, पर सम हाउस जेको आहे न अहिड़ो को फ्ला आहे जंहिंजे करे हू महीने अंदरि, ॿिनि महीने अंदरि ॿाहिरि निकिरी था अचनि। हिकु त असांखे कानून खे मज़बूत करिणो पवंदो, ॿियो असीं डे नाइट एफर्ट करे जेके नाका लॻाए रहिया आहियूं, डिटेक्शन करे रहिया आहियूं, माण्हुनि खे अरेस्ट करे मोकिले रहिया आहियूं, जॾहिं हू ॾिसनि था त असां महीने खां पोइ असीं ॿाहिरि निकिरी अचूं था त हू इनकरेज थियनि था, हू कानून खे बिल्कुलु कुझु सम्झनि ई नथा। टी ॻाल्हि ॾिसो, तव्हांजी अगरि 10 रुपए जी का शइ को माण्हू जेको आहे स्नैच करे वञे थो ऐं बैंक डकैती 10 करोड़नि जी थिए थी, उन ॿिन्ही जी सज़ा ॻाल्हि साॻी आहे, हुनजी सज़ा बि साॻी आहे, हुनजी सज़ा बि साॻी आहे। हाणे इहो जेको आहे न कानून जेको आहे असांखे पंहिंजो त उहो थोरा चेंज करणा पवंदा, थोरी सख़्ती करणी पवंदी, ऐं मां सम्झां थो त थोरो पुलिस खे जेको आहे पावर वधीक ॾियणु खपनि, छाजे करे जो पुलिस जेका आहे उहा मुआशरे में लॉ इन्फोर्सिंग जी सिर्फ़ु वाहिद उहो इदारो आहे जेको कानून अमल दरामद कराए थो। उन खां अलावा ॿिया अहिड़ा प्रॉब्लम्स बि आहिनि जेके स्ट्रीट क्रिमिनल्स आहिनि, जेको आहे जॾहिं उहे वञी पेश थियनि था कोर्टनि में, उते हू खामखा जूं पुलिस जे ख़िलाफ़ शिकायतूं कनि था ऐं पोइ उनजो अच्छा चवण माना मतिलबु इहो आहे त जेके सिस्टम में फ्लाज़ आहिनि उनजो अल्टीमेट बेनिफिशरी क्रिमिनल आहे। जी हा, क्रिमिनल। पर साॻियो ई सिस्टम त ख़ुदि पंजाब में बि आहे। तव्हां इंटर पाकिस्तान जे कानून जी था ॻाल्हि कयो, पंजाब में तव्हांजी पंहिंजी प्रीवियस पोस्टिंग जेका रहीम यार खान में रही, एज कंपेयर सिंध, उते क्राइम रेट तमामु डिक्रीज़ आहे, उते कंफर्ट लेवल माण्हुनि जो इंक्रीज़ थियल आहे। ताज़ो मां हाणे लाहौर को थी आयुमि, राति जो 3 साढे 3 बजे 4 बजे तव्हां घुमो, भली तव्हांजे हथ में 10 लख रुपया कैश छो न हुजे, वॾा क़ीमती मोबाइल छो न हुजे, पर तव्हां में हिकिड़े ज़रे बराबरि बि अहिड़ो अहसासु न आहे त को रॉबर ईंदो तव्हांखे फुरींदो। पर हिते मग़रिब हुजे, मंझंदि हुजे, सुबुह हुजे, शाम हुजे, तव्हां नंढो मोबाइल जेको आहे 1500 2000 बि सिक्योरिटी सेंस में नथा खणी सघो। हे त मां इंडिविजुअल जी थो ॻाल्हि कयां, पर हिते पब्लिक बसिस में रॉबरी थियनि थियूं, हिकिड़ो ॼणो चढ़े थो पिस्टल जे ज़ोर ते फुरूं थो करे। सिस्टम त साॻियो आहे, विल न आहे या पॉलिटिकल इन्फ्लुएंस घणो आहे या का पॉलिटिकल बैकिंग आहे इन क्रिमिनल्स खे। आख़िर वजह कहिड़ी आहे जो हिक ई मुल्क में, हिकु सूबे में एतिरो कंफर्ट लेवल इंक्रीज थियल आहे, ॿिए सूबे में तमामु घणो अनरेस्ट आहे इन लॉ एंड ऑर्डर सिचुएशन लाइ? हाणे ॾिसो न, सभ खां पहिरियों त अगरि असां कराची जो मिसाल वठूं त कराची जी जेका आबादी आहे हिन वक़्तु जेका आहे, उन हिसाब सां कराची जेका पुलिस आहे उनजी टोटल स्ट्रेंथ घटि में घटि जेको आहे 1.5 लख खां 2 लख हुजणु खपे। हाणे तव्हांखे मां हिकिड़ो मिसाल ॾियां, पुलिस रूल्स ठहियल आहिनि 1935 में, जॾहिं अंग्रेज़ हिते आया हुआ, उन्हनि इहा ॻाल्हि लिखी आहे उन कानून में त पॉपुलेशन 350 हूंदी त हिकिड़े कांस्टेबल खे भर्ती कयो वेंदो। इन हिसाब सां कराची जी पॉपुलेशन, हाणे तव्हां ॾिसो 1935 में स्ट्रीट क्राइम बि न हो, कार स्नैचिंग बि न हुई, दहशतगर्दी बि न हुई, तालिबान बि न हुआ, BLA बि न हुई। तव्हां वटि जेके सिर्फ़ु उन टाइम में जेको ॾोह पीपल्स पार्टी नवाज़ लीग MKM बि इक़्तिदार में न हुई वक़्तु, उहो त हाणे हिकिड़ो सियासी मुंहिंजे ख़्याल मामिलो आहे। मां तव्हांखे कानून जे हिसाब सां ॿुधाए रहियो आहियां। अंग्रेज़ जी विल हुई न पंहिंजी, न अंग्रेज़नि जेको कानून कढियो उन मुताबिक़ 350 माण्हुनि ते हिकिड़े कांस्टेबल खे अपॉइंट कयो वेंदो हुयो। हिन वक़्तु सूरत हाल हीअ आहे त मां सम्झां थो 30,000 माण्हुनि ते बि हिकिड़ो कांस्टेबल न आहे। पुलिस में, सिंध पुलिस में ख़ुसूसी तौर ते स्ट्रेंथ जी कमी आहे ऐं जेको आहे इन खां अलावा रिसोर्सिस जी कमी आहे। पंजाब तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान जे ख़ुशहाल तरीन सूबनि मां हिकिड़ो सूबो आहे, नंबर 1। नंबर 2, उतां जेका पॉपुलेशन आहे घटि आहे, असांखां घटि न आहे। लाहौर सिटी जी त ठीकु आहे, कराची खां तमामु घणो घटि आहे, तमामु घणो घटि आहे। ॾिसो कराची में आबादी, कराची तव्हां ॾिसो था, तव्हांजी सराउंडिंग्स में एतिरा हज़ारे माण्हू अची विया आहिनि। कराची त हिकिड़ो मिनी पाकिस्तान आहे ऐं उनखां ॿाहिरियां फोर्सिस अची विया आहिनि। कराची बेसिकली पाकिस्तान जी मईशत जो हिकिड़ो इम्पॉर्टेंट जुज़ आहे। हिते फॉरेन जा जेके हैंड्स बि तमामु घणा आहिनि जेके चाहिनि था असां सिर्फ़ु कराची खे डिस्टर्ब करे ऐं हू पूरे पाकिस्तान खे डिस्टर्ब करे रहिया आहिनि। पर मां तव्हांखे गॾोगॾु इहो ॿुधाईंदो हलां त पंजाब में अहिड़ो को इकोनॉमिक हब कोन्हे को। लाहौर डिस्टर्ब थी वञे थो, को मसइलो कोन्हे को, कराची डिस्टर्ब थींदो, पोर्ट आहे, पाकिस्तान हितां खां शुरू थिए थी, इन करे हिते क्राइम बि वधीक आहे, हिते फॉरेन हैंड्स बि वधीक आहिनि जेके नथा चाहिनि त हिते अमन थिए। दहशतगर्द, स्ट्रीट क्रिमिनल, माफियाऊं तमामु घणियूं स्ट्रेंथ आहिनि निस्बतन पुलिस जे। तव्हां वटि इहा कैपेबिलिटी न आहे त उनखे फेस करे सघिजे, या
जेको आहे लिमिटेड रिसोर्सिस में तव्हांजी एज़ मच एज़ पॉसिबल कोशिशि आहे त इन्हनि खे फेस कजे। मुंहिंजी जेका डिवीजन आहे उनजी आबादी तक़रीबन 40 खां 50 लख आहे। उन 40-50 लख आबादी में जूं जेके गाॾियूं आहिनि 4 व्हीलर गाॾियूं उहे घटि में घटि 10,000 त हूंदियूं। उन्हनि 10,000 मां अॼु का बि स्नैच न थी आहे, अॼु का बि चोरी न थी आहे। त तव्हां उहो क्रेडिट पुलिस खे ॾियो। ॾोहारनि खे अगरि एॾो फ्री हैंड हुजे हा त उहे 10,000 गाॾियूं खणी करे वञी किथे खपाइनि हा। अॼु जेकॾहिं हुननि हिकिड़ी गाॾी में मुंहिंजी एरिया मां स्नैच नाहे कई, हिकिड़ी गाॾी बि चोरी नाहे कई, इन जो मतिलबु आहे त पुलिस कमु करे रही आहे, पुलिस जी डिटरेंस आहे। अदरवाइज़ तव्हां हिकिड़ो ॾींहुं सिर्फ़ु पुलिस खे हटाए ॾिसो, पोइ इहे 10,000 गाॾियूं जेको मां मिसाल ॾेई रहियो आहियां इहो हिकिड़ो अप्रॉक्सीमेट फिगर आहे। थी सघे थो 10,000 खां मथे गाॾियूं हूंदियूं। गुलशन हिकिड़ो रिच एरिया वॾो डिवीजन आहे, 10,000 खां मथे गाॾियूं हूंदियूं। पर हुन 10,000 गाॾियुनि मां अगरि का हिकिड़ी बि गाॾी स्नैच न थी आहे, आई थिंक असांखे क्रेडिट ॾियणो खपे पुलिस खे, त उनजे करे हीअ गाॾियूं न वरी सिस्टम ते अचूं था। जेकॾहिं हिते असेंबली मां बिल पास थियो आहे त विटनेस प्रोटेक्शन बिल, इन बिल जे पास थियण खां पोइ सम्झो था त माण्हुनि में अवेयरनेस आहे, को मुदई या शाहिद थियण लाइ विलिंग आहे, कंफर्ट फील करे थो त कंहिं ॾोहारी जे मथां बीह रहे था मुंहिंजी फोरनी कई। 90% केसिस में कंप्लेनेंट तयारु न हूंदा आहिनि। ओके 10% हूंदा आहिनि कंप्लेनेंट। पर जेको पुलिस जे सुपीरियर ऑफिसर्स वटि, IG साहब वटि, एडिशनल IG साहब वटि, DIG साहब वटि, SSP साहब वटि असां वटि अची वञे थो, असां हुनखे एतिरो कॉन्फिडेंस ॾियूं था जो उन्हनि मां वरी जेके 90% हूंदा आहिनि उहे तयारु थी वेंदा आहिनि। बाक़ी हुननि खे हिकिड़ो अननेचुरल क़िस्म जो ख़ौफ़ आहे माण्हुनि खे। हू सोचनि था त पुलिस जेको आहे ईअं थोरो हिकिड़ो इमेज असांजो जीअं त ख़राबु आहे पुलिस जो, इन जे करे शायदि माण्हू थोरा रेस्पॉन्ड नथा ॾियनि। माण्हू तमामु घणो परेशान हूंदा आहिनि त असीं कीअं हुन कंप्लेनेंट जे मथां बीहंदासीं, हुनजे मथां ॾोहारनि जे मथां, सुभाणे असां लाइ मसइला थींदा। पर जॾहिं असां हुनखे कॉन्फिडेंस ॾींदा आहियूं त उहे अची वेंदा आहिनि। पर ॾिसो न, हाणे इन जो बि असांजे मुआशिरे में इहा हिकिड़ी शइ ख़तमु थियण वारी नाहे। जेको ट्रस्ट आहे हिकिड़े शाहिद जो सिस्टम जे मथां, उहो नाहे। हाणे असांखे खपे इहो अहिड़ो को क़ानून आणियूं जंहिंमां असां कोशिशि करे कुझु अहिड़ियूं शयूं असां दाख़िल कयूं कानून जे अंदरि जंहिंखे भउ न हुजे। जीअं कैमरा आहे हुनखे को भउ कोन्हे को, CCTV कैमरा जी फुटेज खे को भउ कोन्हे को। अगरि उहा कानून जो हिसो थी वञे थी, कानून जो हिसो आहे बि सही, बशर्ते कम करे न। जेके इंस्टॉलेशन थियल आहे कम ई नथियूं कनि। को बि अहिड़ो केस डिटेक्ट न थियो तव्हांजे थ्रू CCTV कैमरा। हीअ जेको तव्हां जंहिं केस ते प्रोग्राम करे रहिया आहियो ख़ालिद ज़फ़र जो, उनजी गाॾी जी जेका डिस्क्रिप्शन हुई, गाॾी जो कलर हुयो या गाॾी जो मेक ऐं मॉडल जेको हुयो, इहो असां CCTV फुटेज ताईं वरितोसीं। लकली उहो कमु कंदो हूंदो। ऐं मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, टर्की में हिन वक़्तु पुलिस तव्हांखे रोडनि ते नज़र न ईंदी। टर्की जे कंहिं पार्ट में अहिड़े में को अहिड़ी जॻह नाहे जिते कैमरा कमु न कंदी हुजे। तव्हां कैमरा इंस्टॉल कंदव, तव्हांखे पुलिस जी प्रेजेंस अगरि तव्हां घटि करे वञो को मसइलो कोन्हे को। कैमरा अहिड़ी शइ आहे जंहिंजे साम्हूं जेको आहे CCTV कैमरा या कहिड़े बि क़िस्म जी, उन अॻियां को माण्हू ॾोह नाहे कंदो। अगरि ख़बर हुनखे हुजे त मां हर जॻह ते वॉच थी रही आहियां। तव्हांजो लास्ट मैसेज छा आहे टुवर्ड्स द सिटीज़न ऑफ कराची? त ॾोहनि खे रोकण लाइ तव्हां त डे नाइट कोशिशि कयो था, पर असांजा प्रिकॉशन्स अवाम ते कहिड़ा हुजणु घुरिजनि? कीअं असां हिनखे तव्हांजी मदद करे अवाम त जीअं ॾोहनि ते ज़ाब्तो बि आणिजे ऐं ॾोहनि खे बि गिरफ़्तार करण में अवाम जेको सिधी ऐं सिधी तरह किरदारु अदा करे? ॾिसो, हिकु त मुंहिंजो सभिनी सां इहा मुंहिंजी अपील बि आहे त उहे घटि में घटि कंप्लेनेंट थियनि। जॾहिं असां कोर्ट में मुजरिम खे खणी था वञूं त उते कोर्ट जेको आहे अगरि जे साम्हूं अगरि कंप्लेनेंट बि वेंदो त मां नथो सम्झां त उनजी का बेल थी सघंदी। मां नथो सम्झां त उहो कंहिं तरीक़े सां रिलीज़ थींदो। सॼी दुनिया में जेका पुलिसिंग आहे उहा पब्लिक जेको आहे कंदी आहे। हर माण्हू जे में कम्यूनिटी पुलिसिंग जो कॉन्सेप्ट आहे। पंहिंजी पंहिंजी गिटियुनि में, पंहिंजी मोहल्लनि में हू कम्यूनिटी पुलिसिंग कनि था ऐं पुलिस जी हेल्प कनि था। हिते वाइस वर्सा आहे, हिते हर शइ पुलिस खां एक्सपेक्ट कई थी वञे। न असां वटि एतिरो फोर्स आहे, न असां एतिरा भर्ती करे सघूं था। हर माण्हू सां असां पुलिस नथा लॻाए सघूं। पुलिस इंफॉर्मेशन जी बुनियाद ते कमु कंदी आहे। इंफॉर्मेशन आवाम हाणे असांखे ॾियणु बंदि करे चुको आहे। रीज़न कहिड़ो बि हुजे, ट्रस्ट डेफिसिट बि आहे। कुझु जेको आहे कुझु माण्हुनि जा पंहिंजा बेजा ख़ौफ़ बि आहिनि। उहो कोशिशि करे रहिया आहियूं त जेके माण्हू असां सां इंट्रेक्शन में अचनि उनखे एतिरो कॉन्फिडेंस ॾियूं त अॻिते पुलिस जो ट्रस्ट बि कनि। हू बि माण्हू ख़बर न आहे छाजे करे हितां जा, मां त ॾिठो आहे त बिल्कुलु कंहिं बि क़िस्म जो ताउन न कंदा आहिनि। हाणे जेका तव्हां पंजाब जी ॻाल्हि कई त पंजाब में माण्हू जेसि ताईं हुन मुजरिम खे जेल नथा मोकिलिनि तेसि ताईं घर न आहिनि वेंदा। जेको आहे अवाम खे खपे त हू बि अॻियां अचनि, पुलिस जी हेल्प कनि ऐं जॾहिं मुजरिम खे खणी कोर्ट वञे थो त कोर्ट जे साम्हूं वञी करे पंहिंजी जेका दाद फरियाद आहे उते बि ॿुधाइनि। वॾी महिरबानी तनवीर तुनियो साहब। जी नाज़रीन, अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी SP गुलशन डिवीज़न
तनवीर तुनियो साहब जी जंहिंजो मजमूई तौर ते इहो चवणो हो त जेसि ताईं अवाम पुलिस जो साथ न ॾींदी तेसि ताईं ॾोहनि ते ज़ाब्तो मुमकिन न आहे। हुनजो इहो बि चवणो त पंजाब में क्राइम उन करे बि घटि आहे जो उतां जी अवाम तमामु बाशऊर आहे ऐं हिनजो इहो बि चवणो त पंजाब में अवाम ॾोहारी ते केस दाख़िल कराइण खां वठी अदालतुनि ताईं पुलिस जो भरपूर साथ ॾिए थी। जेकॾहिं कराची जी अवाम बि पुलिस जो उन तरह साथ ॾिए त ॾोहनि जो ख़ात्मो भली न थिए पर ॾोहनि ते ज़ाब्तो ऐं हुन में घटिताई यकीनन थींदी। इन इशू ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासूं पर हिते वक़्तु आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। ॻाल्हि ॿोल हले पई हिन प्रोग्राम में सीरियल टारगेट किलर जी, जेको पढ़ियल लिखियल ऐं सुठे ख़ानदान सां तालुक़ रखंदे बावजूद भी ॾोहनि जी दुनिया में दाख़िल थी चुका है। आख़िर कहिड़ा सबब आहिनि जो अहिड़े सुठे ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ ॾोहारी बणिजी वियो आहे? इन ते वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था माहिर नफ़्सियात प्रोफेसर डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत सां ऐं खां पुछूं था त आख़िर मुआशरे में इहे किरदार पैदा छो पिया थियनि। हिन वक़्तु असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे प्रोफेसर डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत। अस्सलाम वालेकुम प्रोफेसर साहब। अदा वालेकुम सलाम। जी प्रोफेसर साहब, जीअं त कराची में सीरियल टारगेट किलर माण्हुनि जो जीअं जंजाल कयो ऐं बिना के सबब जे चंद टकनि ख़ातिर माण्हुनि जूं हयातियूं खसियूं आहिनि। हुनजो तालुक़ पढ़ियल लिखियल ख़ानदान ऐं फाइनेंशियली इस्टेब्लिश ख़ानदान सां आहे, जॾहिं त पाण बि ग्रेजुएट आहे। तव्हां ॿुधाइण पसंदि कंदा त आख़िर मुआशरे में अहिड़ा किरदार जनम छो था वठनि? अदा इन टाइप जे जेके किरदार तव्हांजे साम्हूं अचंदा आहिनि, असां हुनखे चवंदा आहियूं हिन जे पुठियां घणा सबब हूंदा आहिनि जेके असां मल्टाई कॉज़ेशन चवंदा आहियूं। नफ़्सियाती सबब भी थी सघनि था, लेकिन समाजी सबब जेके असां समाजी चवंदा आहियूं उहे तमामु इम्पोर्टेंट आहिनि। जीअं तव्हां ॻाल्हि कई कि इहे जेके माशरे या समाज जी पैदावार आहिनि, असां इन ॻाल्हि में यकीन रखंदा आहियूं त हर ॿार जॾहिं पैदा थींदो आहे त एट बर्थ या पैदाइश जे वक़्तु मासूम हूंदो आहे ऐं ॿार किथे बि पैदा थिए, कि मुसलमान जे घर में पैदा थिए, कंहिं क्रिश्चन जे घर में पैदा थिए, कंहिं अमीर जे घर में पैदा थिए, कंहिं ग़रीब जे घर में पैदा थिए, कंहिं जज जे पैदा थिए या कंहिं क्रिमिनल में, यकीनन ॿार जॾहिं पैदा थींदा आहिनि उहे मासूम हूंदा आहिनि। माशरो उन्हनि खे जेको आहे या त कानून पसंदि शहरी बनाईंदो आहे या सीरियल किलर बनाईंदो आहे। घणा सबब हूंदा आहिनि, उन्हनि में उन्हनि जे पेरेंट्स वालदेन जो वॾो सबबु हूंदो आहे त वालदेन हुननि सां कीअं पेश अचींदा आहिनि। ॿारनि खे तव्हां ॾिठो आहे असां वटि जीअं उन्हनि जा माइट जेके आहिनि सहूलियतूं न हूंदियूं आहिनि, माशी मसइला हूंदा आहिनि, समाजी मसइला हूंदा आहिनि, ख़ासि तौरु पीउ जो जेको सलूक हूंदो आहे उहो सलूक वॾो इम्पोर्टेंट आहे कि पुटनि सां उहो सलूक कीअं कंदो आहे। अच्छा प्रोफेसर साहब, जीअं तव्हां ॻाल्हि कई त मुआशरे खां हिन जो रिवेंज वठण या इन क़िस्म जा जेके बाग़ी माण्हू आहिनि उहे क्राइम जी दुनिया में पेर पाइनि था, छा हिन जूं जेके कार्रवायूं आहिनि बेगुनाह माण्हुनि खे क़त्ल करण बावजूदु इन जे जो जंहिं बि शॉप ते हिन डकैती कई, फुर कई या ॾोह जी वारदात कई त उते हिन खे पैसा बि मिलिया, पर पैसा मिलण बावजूदु हिन जेको आहे माण्हुनि खे क़त्ल कयो, जेको इंतिहाई दहशत जो सबबु हुयो। ऐं आख़िर इन जे इन कदम ऐं इन्हनि क़त्लनि पुठियां सबब कहिड़ा थी सघनि था साइकोलॉजिकल तौर ते? हाणे जीअं तव्हां चयो हर माण्हू जो को न को स्टाइल हूंदो आहे, लेकिन तव्हां ॾिसो हिन जा पैसा जेके आहिनि उहो हिकिड़ो सबबु त आहे, लेकिन हिनखे पैसा मिली विया उन खां पोइ बि हिन क़त्ल कयो। जीअं तव्हां कहाणी पढ़ी हूंदी त पैसा हिन जा टारगेट कोन हूंदा हुआ, यकीननि पैसा मान खां वठंदो हो, लेकिन पैसा वठी जीअं तव्हां चयो त डकैती करण खां पोइ बि मान खे हिन क़त्ल कयो। त हिन मतिलबु माण्हूअ खे क़त्ल करे इन में हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि आहे कि हिननि में गिल्ट सेंस पैदा न थिए। गिल्ट इहा हूंदी आहे कि असांखां को ॾोह थींदो आहे, असांखां का ग़लती थींदी आहे त इंसान जे अंदरि जी आवाज़ अचींदी आहे जेका हुनखे इहो अहसासु ॾियारींदी आहे कि हिन खां का ग़लती थी आहे। सीरियल किलर्स जेके आहिनि इन्हनि जी गिल्ट सेंस ख़तमु थी वेंदी आहे। कंहिं बि समाज में माण्हू जेके आहिनि इन्हनि मां अगरि गिल्ट जो अहसासु यानी पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु, पंहिंजे ॾोह जो अहसासु ख़तमु थी वञे, उहो माण्हू जो अॻिते हली हिकिड़ो मुसलसल क़त्ल कंदो आहे। ऐं जॾहिं मुसलसल 4, 5, 6 क़त्ल कंदो आहे त उनखे असां सीरियल किलर चवंदा आहियूं। अच्छा, पोइ इन्हनि जी भला जेकॾहिं इहो कॉम्प्लेक्स आहे या नफ़्सियात जो को चक्कर आहे त इन्हनि जी काउंसलिंग कीअं ज़रूरी आहे? छा सम्झो था त जेके असां वटि कानून मौजूदु आहिनि या ही हाणे गिरफ़्तार थियो आहे, ही बिहाइंड द बार आहे, सम्झो था त निकिरी वरी इहो ॾोह कंदो या इनखे मेडिकल ट्रीटमेंट जी ज़रूरत आहे? उन में बुनियादी शइ जेका इहे किरदार जॾहिं साम्हूं अचनि था त हिकु वॾी ॻाल्हि जेका साम्हूं अचे थी उहो क्रिमिनल जस्टिस सिस्टम जी फेलियर आहे।
कंहिं बि सोसाइटी में हिकु दफ़ो तो थी सघे थो, लेकिन जॾहिं अगेन एंड अगेन इहे थिए थो त इन मतिलबु क्रिमिनल जस्टिस सिस्टम में असांजी पुलिस शामिलु आहे, असांजी कोर्ट शामिलु आहे, असांजी जेलूं शामिलु आहिनि। इहे टे ई इदारा जेके आहिनि पंहिंजा जेके फ़र्ज़ आहिनि कंहिं बि सबब करे, उन में पॉलिटिकल रीज़न थी सघनि था, टेक्नोलॉजिकल रीज़न थी सघनि था, ॿिया घणा जेके रीज़न्स मौजूदु आहिनि, उन्हनि ते हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे। लेकिन इहा हिकु हक़ीक़त आहे की असांजा इदारा जेके आहिनि उहे नाकाम थी विया। मेडिकल ट्रीटमेंट हिकिड़ो असां वटि त हिकिड़ो वॾो एडवांस आइडिया आहे। असांजी जेलनि में जेके बुनियादी हक़ आहिनि उहे बि इहे प्रिज़नर्स राइट्स ते अगरि तव्हां अगरि ॻाल्हि करे, भले कैदी हुजे क्रिमिनल हुजे, उन जा हक़ जेके उन्हनि जी मंझता मौजूदु कान्हे। लेकिन हिन पर्टिकुलर केस में आउं इहो चवंदुसि त इहो सज़ा जो मुस्तहक़ आहे, जॾहिं हिन 5 या 6 माण्हुनि खे क़तलु कयो आहे ऐं इहो क़तलु जॾहिं साबित थी वञनि त हिननि खे सज़ा मिलणु खपे। फ़र्ज़ु करियो अगरि अदालत हिन खे नथी सज़ा ॾिए, उन खां पोइ सेकेंड स्टेज ते हिन खे जेका काउंसलिंग ऐं रिहेबिलिटेशन आहे। लेकिन काउंसलिंग ऐं रिहेबिलिटेशन जेका आहे उहो उन्हनि ॾोहारियुनि लाइ हूंदी आहिनि जेके एक्सीडेंटल क्रिमिनल हूंदा आहिनि, जिन खां इतफ़ाक़ सां क़तलु थींदो आहे, जेके पंहिंजे क़तल ते या पंहिंजे ॾोह ते शर्मसार हुजनि, उहे पंहिंजे ॾोह खे मञीनि ऐं पंहिंजी गिल्ट जेका उनखे उजागर कनि। उन माण्हू जी त काउंसलिंग ऐं उन जी जेका मेडिकल ट्रीटमेंट, साइकोलॉजिकल ट्रीटमेंट, रिहेबिलिटेशन, रीइंटीग्रेशन, इहे सभु कॉन्सेप्ट असां पढ़ाईंदा आहियूं, थी सघे थी। लेकिन अहिड़ो ॾोहारी जेको हार्ड क्रिमिनल हुजे, जेके असां इहो चऊं था कि हिकिड़े समाज लाइ हिकिड़ो वॾो डेंजरस क़िस्म जे सिंबल हुजे, उनखे उन जी कीअं जी सज़ा मिले। वॾी महिरबानी प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहब, अवां पंहिंजे एक्सपर्टीज़ खां असांजे नाज़रीन खे आगाह कयो ऐं हिन सीरियल किलर ते जेको नफ़्सियाती असर आहे या मुआशरे में जेके अहिड़ा ॿिया किरदार आहिनि उन्हनि ते तव्हां तफ़सीली रोशनी विधी। तव्हांजी वॾी महिरबानी। जी नाज़रीन, अवां सीरियल टारगेट किलर ख़ालिद ज़फ़र समेत मुआशरे में अहिड़नि दहशतगर्दनि ऐं इंसान दुश्मन जवाबदारनि ऐं ॾोहारियुनि जे कयल कुदन कमनि बाबति जेके साइकोलॉजिकल एक्सपर्टीज़ आहिनि, उहे माहिर नफ़्सियात डॉक्टर प्रोफेसर फ़तेह मोहम्मद बुरफ़त जी ज़ुबानी ॿुधो ऐं उनजो इहो चवणु आहे त मुआशरे में अहिड़ा किरदार तॾहिं जनम वठनि था जॾहिं सोसाइटी या फैमिली उन्हनि खे नेग्लेक्ट करे या अहिड़ो को अहसासु उन में पैदा थिए जंहिंजो हू बदिलो मुआशरे जे फ़र्दनि खां वठनि था। हिन प्रोग्राम में असांजी कोशिशि हुई त इन सीरियल टारगेट किलर जे कयल कुदन कमनि तोड़े संगीन ॾोहनि खे वाइखो कजे ऐं आख़िरकार इन प्रोग्राम खां अॻु बि जॾहिं माण्हुनि में बेचैनी हुई ऐं हिन जॾहिं दहशत पखेड़ी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, त सिंध टीवी न्यूज़ जी इन रिपोर्ट खे ऑन एयर कयो ऐं तफ़सीली रिपोर्ट लाई, जंहिंजे 5 ॾींहंनि जे अंदरि एसपी गुलशन डिवीज़न ऐं उन जेका टीम आहे अज़ीज़ भट्टी थाणे जी पुलिस, SHO तोड़े मुख़्तलिफ़ जेके पुलिस पार्टियूं आहिनि, उन्हनि ॾींहुं राति हिकु करे इन जवाबदार जो घेरो तंग कयो ऐं आख़िरकार इहो ख़तरनाक सीरियल टारगेट किलर पुलिस गिरफ़्तार कयो। ॻाल्हि ॿोल कबी त पुलिस ते हमेशह तनक़ीद थींदी आहे, पर हिन प्रोग्राम में असां उन शइ खे सारायोसीं जेको पुलिस चङो कमु कयो ऐं जेको सीरियल टारगेट किलर अवाम लाइ तमामु अज़ियत जो सबबु बणियल हुयो, उनखे ॾींहुं राति हिकु करे पुलिस गिरफ़्तार कयो। SP गुलशन इक़बाल जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन खां सवाइ ॿिया जेके नफ़्सियाती पहलू हुया, नफ़्सियाती रुख हुया हिन मामले जा, उन ते हिकिड़ो साइकोलॉजिकल ऐं साइकाट्रिस्ट जो तव्हां हिकिड़ो एक्सपर्टीज़ ॿुधियूं ऐं हिन प्रोग्राम में कोशिशि हुई त इन केस खे घणो जेको आहे वाइखो कजे त जीअं मुआशरे में अवाम जेका आहे उहा सुजाग थिए ऐं पाण जे पंहिंजे भरिसां थींदड़ हर इन क़िस्म जी चुरपुर ते करड़ी नज़र रखे त जीअं मुस्तक़बिल में को बि अहिड़ो ख़ालिद ज़फ़र कंहिं बि मासूम बेगुनाह शहरी जो क़त्ल न करे। हिन प्रोग्राम में फ़िलहाल एतिरो ई। अॻे प्रोग्राम में कंहिं नए इशू ऐं नए केस सां गॾु हाज़िर थींदासूं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।